बिट्रा में पीर मोहल्ले जे रहवासियुनि पारां बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। रहवासियुनि पारां सिकंदर अली सुमरो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे में शामिल अॻवाणनि जो चवणु हो त गुज़िरियल 30 सालनि खां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, मगर का बि बुनियादी सहूलियत न ॾिनी वई आहे। रोड रस्तनि समेत बिजली, गैस ऐं ड्रेनेज सिस्टम बि नाहे। बुनियादी सहूलियतूं न हुअण करे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, सदाईं पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब करायो आहे, मगर इलेक्शन खां पोइ बि सार न लधी वई आहे। सहूलियतूं फ़राहम करे असांजी परेशानी ख़तमु कई वञे। रहवासियुनि जो वधीक चवणु हो त तक जे MNA मखदूम जमील ज़मा ऐं सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा खां मुतालबो करियूं था त असांजा बुनियादी मसइला हल कया वञनि। मसइला हल न थिया त दंबूरा चौक समेत क़ौमी शाहराह ते बि पंहिंजे हक़नि लाइ धरणो हंयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची